ख़बर खां क्या कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां भारत जे बुज़दिलाणे हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान सरज़मीन ऐं शहरनि खे हदफ़ जो निशानो बणाइण लाइ भारत बुज़दिलाणो हमलो कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त भारतीय अगराई खे नज़रअंदाज़ न कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान जी बहादुर फ़ौज जानबाज़ हवाई फ़ौज पूरे अज़म ऐं हौसले सां जवाबु ॾेई रही आहे। संदसि चवणु हो त कंहिं बि अगराई जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। पाकिस्तान हिकु ऐं मुतहद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त मासूम औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइणु ताक़त न पर वहशत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असां पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान मुतहद आहे ऐं कंधु खणी बीठल आहे, मुकमल तौर तयारु आहे। अव्हांखे हिन अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां भारत जे बुज़दिलाणे हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान सरज़मीन ऐं शहरनि खे हदफ़ जो निशानो बणाइण लाइ भारत बुज़दिलाणो हमलो कयो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त भारतीय अगराई खे नज़रअंदाज़ न कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान जी बहादुर फ़ौज जानबाज़ हवाई फ़ौज पूरी अज़म ऐं हौसले सां जवाबु ॾेई रही आहे। संदसि चवणु हो त कंहिं बि अगराई जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। पाकिस्तान हिकु ऐं मुतहद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त मासूम औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइण ताक़त न पर वहशत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असां पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी कॾहिं बर्दाश्त न कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान मुतहद आहे, कंधु खणी बीठल आहे, मुकमल तौर तयारु आहे। अहम ख़बर खां क्या कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां भारत जे बुज़दिलाणे हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान सरज़मीन ऐं शहरनि खे हदफ़ जो निशानो बणाइण लाइ भारत बुज़दिलाणो हमलो कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त भारतीय अगराई खे नज़रअंदाज़ न कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान जी बहादुर फ़ौज जानबाज़ हवाई फ़ौज पूरे अज़म ऐं हौसले सां जवाबु ॾेई रही आहे। संदसि चवणु हो त कंहिं बि अगराई जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। पाकिस्तान हिकु ऐं मुतहद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त मासूम औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइण ताक़त न पर वहशत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असां पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान मुतहद आहे, कंधु खणी बीठल आहे, मुकमल तौर तयारु आहे। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां भारत जे बुज़दिलाणे हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान सरज़मीन ऐं शहरनि खे हदफ़ जो निशानो बणाइण लाइ भारत बुज़दिलाणो हमलो कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त भारतीय अगराई खे नज़रअंदाज़ न कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान जी बहादुर फ़ौज जानबाज़ हवाई फ़ौज पूरे अज़म ऐं हौसले सां जवाबु ॾेई रही आहे। संदसि चवणु हो त कंहिं बि अगराई जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। पाकिस्तान हिकु ऐं मुतहद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त मासूम औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइण ताक़त न पर वहशत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असां पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान मुतहद आहे, कंधु खणी बीठल आहे, मुकमल तौर तयारु आहे।